कौमी हकीकत। दादी हम लोग कयो मां मुर्स जे मथो किरे मनी वो सही कोई लाई बशकु जी बियो सही बाछा जी भाई पियो पुट सतारा बियो लालूआ एक अलियाबास हा मां सुञाणी दिया इलाही बशकु बादशाह पियो पुट बाक़ी ॿिया मां न सुञा त बुटन सां हुया। पाकिस्तान सुमेत बिलख़सूस सिंध में ग़रीब खे ॻोल्हे ॻोल्हे न पूरियो वियो आहे। अहिड़ो ई मिसाल आदलपुर लॻ ॻोठ शाणो शेख में पेश आयो आहे। मिसकीन बेवस लाचार अलावरायो शेख जे घर ते बासर चढ़ाई करे औरतुनि खे तशद्दुद जो निशानो बणाए तज़लील कई। हुननि खे बासर धमकाईंदे चयो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरंदव त पंहिंजी ज़िंदगी जा पाण ज़िम्मेवार हूंदव। यादि रहे त 20 साल अॻु अलावरायो शेख पंहिंजी ज़मीन 10 सालनि लाइ लीज़ ते खई हुई। घोटकी जी अदालत सगोरी सीशन कोर्ट अलावरायो शेख जे हक़ में 2024 में फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। अदालत सगोरी जे हुकुम बावजूदि आदलपुर SHO बासर इलाहू शेख जी वंगार वांदे फ़रियादियुनि खे धिका ॾेई थाणे मां कढी छॾियो। अलावरायो ऐं संदसि घरवारी ऐं न्याणियुनि क़ौमी हक़ीक़त सां हिन तरह वीचार वंडिया। छा नालो आहे? सही अलावरायो जी अपील असांखे न काठी वढण था न कुझु। मुंहिंजे घर में लोड़ो चोरनि तंग कयो। मां लोड़ो हणा पियो मां ज़ोरी ज़बरदस्ती धक मशीना क्लेश खणण वञनि पिया उहे बि रोके अथनि। ॿियनि मूंखे ज़ोरी लठनि बाठनि सां कुटे मुंहिंजे ॿारनि खे। त उहे केरु हुया अदा? उहे साईं हिकु भेणियो आहे ॿिया भाटिया ने हिकु भाणे जो। उहो साईं कोई इलाही बशकु जी ॿियो साईं बाछा जी अदा भाई पियो पुट सतारा ॿियो लालूआ हिकु अलियाबास बुटा ॿियनि खे हुयूं बाक़ी ॿिनि खे कोन हिकड़े को यस चा बाक़ी हिकिड़े खे। हिकिड़े खे हुया। हा। छा नालो आहे अम्मा? मांजो भाउ ज़मीरा जी दादी हमलो कयो मां मुर्स जे मथो किरे मनी। अच्छा त हमले थियण महिल तव्हां लुड़ ते विया हुए या तव्हां हा ॾिठो? लोड़ ते वियासीं त मुंहिंजे मुड़ुस सां अची ॻंढिया। जी तव्हां हुननि खे सुञाणींदा हो? हा मां सुञाणी दिया इलाही बशकु बादशाह पियो पुट बाक़ी ॿिया मां न सुञा त बुटन सां हुया। अच्छा इन्हनि वटि वेपन हुया? हा हिकिड़े वटि पुट वटि बाक़ी पाण वटि कोन हुयसि। मुंहिंजी न्याणी मुंहिंजे मथो किरी मूंखे धक आयो मुंहिंजी धीअ खयूं मज़ा मुंहिंजे ॻोठाणा आया मूंखे छॾाया असांखे वतऊं। पोइ शाम जो बि असांखे न छॾियऊं 6 बजे जो टाइम हो असांखे निकिरणो न चाहियूं ॿाहिरि निकिरंदव त तव्हांखे मां मारींदुमि जे त असां न निकिरी सघियासीं। असां राजी हुआसीं अञा ताईं बि असांखे कौज़ो कयूं। तव्हां कंहिं चौकी कंहिं थाणे ते विया हुए? चौकी ते असांखे ॿाहिरि न छॾिनी पिया 6 बजे खां पोइ असां न निकिरी सघियासीं। असांजे ॿार कौज़ो कई वेठा। शहर खां तव्हां केतिरो परे आहियो? शहर खां भाउ खोड़ परे हो ईअं सम्झो 6 कलाकनि सफ़र। हिते घणनि सालनि खां वठी रहो? 40 साल चाहे भाउ 40 साल 7 पीढ़ी गुज़रिन पर हिन जाते जाते वेठा हिते 40 साल। हिते 40 साल थिया नी। तव्हांजी जेकी छोकिरी सां उन्हनि अची तज़लील कई आहे उन सां वेड़ कयऊं छोकिरी आहे जीअ दी तूं आहे? छोकिरी आहे मुंहिंजी। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजी धीअ अदा मां आसिया। हा मुंहिंजे मथां किरी आहे जी। असां अमा वई न पोइ वरी असां ई वियासीं पोइ कढां मां चवां पई घेड़ो छी पैसा ॿुधोसीं चयोसीं माई विड़नि पिया न मां अमा छॾाए पई चवांसि पई परे छी त माई बीठी मांसि पोइ अधु मूंखे लॻी वई अधु अमांखे लॻी वई लठियूं मुंहिंजी धीअ खे चंबा हणी आहे गुजा धक हणी आहे न्याणियुनि खे गुजा धक हणी उहे त असां नथा शो करे सघूं। जीअ दी तव्हांजो छा नालो आहे? मुंहिंजो माई आयशा जी असांजो जपियो हिकिड़ो आहे चओ भाउ बिकड़ो आहे धमकियूं ॾियनि था मारण जूं विड़ी जे ॿिया जीअं जे वियासीं मथो किरियासीं वञी मूंखे बि लठियूं हणी आनी मुका हणी आनी चंबा हणी आनी। तव्हां सां उहे छो विढ़िया? छो त लोड़ो हणण पिया लोड़ो अच्छा तव्हां माना पंहिंजो पर्दो कयो पिया त असांजे जी अब ढींगर हणे पियो ढींगर पिया बाचू इलाहू बाचू के हथियार ऐं लठियूं बि हणी आनी बाक़ी ॿिया सुञाणो न ॿिया 5-6 ॼणा अथनि बुटनि सां बाक़ी न बाचू के हथियार ॿिया इलाहू के त माना हिकु हथियार हुयो ॿिया लठियूं हणनि पिया माना इहे न उहे तव्हांजे सवलो केतिरो वेठा आहिनि?
अच्छा हिकिड़ो एकड़ अञा विच में वक़फ़ो आहे उन्हनि जो तव्हां सां को मतिलबु ही सरकारी ज़मीन आहे उन्हनि जो को खातो बि कोन्हे को खातो भी ना है न कुछ भी ना है 50 साल खां तव्हां हिते रहंदड़ आहियो जबरदस्ती करे वेंदा जी अदा तव्हांजो छा नालो इंतजार मां क्रिकेट बीठम लोड़ बुद्धि भेदो आम मां पेटम सोरम भेदो मां किरी पाम मां को आगे कोटन पिया मार आखिर में पुगम त छडायम उन्हनि SSP घोटकी DIG सखर IG सिंध ऐं लाॻा पियल वसवारनि खे अपील कई त असांजी मालिकी करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। मोहम्मद इसहाक़, क़ौमी हक़ीक़त, आदलपुर।